अहम ख़बर फ़ाक़िरे तालु हज़ारे नंढनि ठेकेदारनि खे फ़ाक़ा कटण ते मजबूर करण वारी स्कीम जो सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल पतो लगाए वरितो आहे। सवे स्कूलनि जी मरमत ऐं तामीर वारनि अरबे रुपयनि जे कमनि में नॉन टेक्निकल डे जे क़दीर अंसारी जी कारीगरी ज़ाहिर थी पई। एजुकेशन वर्क्स ज़रिए ज़िलनि अंदरि कमु ॾियण बदिरां वॾनि ठेकेदारनि जी सहूलियतकारी कंदे सेप्रा कानून जी उबतड़ वन विंडो कार्रवाई करण लाइ वॾा पैकेज ठाराया विया। लाडलनि कामोरनि ऐं ठेकेदारनि जी मख़सूस टोले जी गठ जोड़ ज़रिए पैकेजिस ऐं प्रोजेक्ट जी बाज़ार लॻाए मुक़ाबले जी रस्ता रोक करण फैशन बणिजी वियो। 4 नवंबर खां सरकारी तौर ट्रेनिंग ते हुजण दौरान कदीर अंसारी गैर कानूनी तौर 8 नवंबर ते हिक सणबे टेंडर जे टेक्निकल ओपनिंग में कराई। सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल के टेंडर खोलाइण वारी अहिड़ी गैर कानूनी अमल जा वीडियो सबूत भी हथ अची विया आहिनि। ताक़तवर ठेकेदारनि खे ख़ुशि करण लाइ सेप्रा जे रूल 13 जी उबतड़ री ग्रुपिंग करे वॾा पैकेज ठाहे वन विंडो कार्रवाई जो बंदोबस्त कयो वियो। ठेकेदारनि जी तंज़ीम नज़रअंदाज करण वारे अहिड़ी पॉलिसीअ ख़िलाफ़ अदालत जो दर खड़कायो त कोर्ट 19 नवंबर ताईं स्टे ऑर्डर ॾेई छॾियो। बराबरीअ वारा मौक़िया पैदा करण बदिरां हिक हटिय खे हथी ॾींदड़ तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह विचोले तबिके जे नंढनि ठेकेदारनि खे चिलर चेड़ाए विधो। सिंध जे हज़ारे नंढनि ठेकेदारनि तालीम वारे वज़ीर जे बयान ऐं पॉलिसियुनि ख़िलाफ़ 18 अक्टूबर ते सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा करण जो भी ऐलान कयो आहे। नंढनि ठेकेदारनि जी तंज़ीम मूजिबि वॾनि ठेकेदारनि खे अॻु में मिलियल मुख़्तलिफ़ स्कीमूं सड स्पायर सर्प जेका ऐं डीप जा केतिरा ई कम रोलड़े जो शिकार आहिनि। सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल के वॾनि ठेकेदारनि जी डीप स्कीम तहत नौशेरे फेरोज़ में कयल अणपूरनि कमनि जा तस्वीरी सबूत भी ॾिना विया। नंढनि ठेकेदारनि जी तंज़ीम मूजिबि वेझड़ में हाई प्रॉपर्टी प्रोग्राम तहत 4560 स्कूल ऐं पोलिंग स्टेशन लाइ 12,000 स्कूल तैयार कया। पोइ भी नज़रअंदाज कयो वियो। ज़रियनि मूजिबि खाते जो ख़ासि माण्हू हुजण जे करे कदीर अंसारी ट्रेनिंग दौरान भी हिक ई वक़्तु 3 अहम ऐं सणबन उहिदनि ते वेही सणबन टेंडर्स जी निगरानी करण लॻो। ठेकेदारनि जी तंज़ीम इल्ज़ाम हयो आहे त स्टे थियल प्रोजेक्ट लाइ नॉन टेक्निकल प्रोजेक्ट डायरेक्टर कदीर अंसारी खे मुक़ररु कयो वियो त जीअं वन विंडो ज़रिए घुर्बल मक़सद हासिल करे सघजनि। पाण हवाले सां ॻाल्हि ॿोल करण लाइ हिन वक़्तु असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल जे इंचार्ज इज़हार सुमरो सां। इज़हार साहब कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां मां वटि? जी इज़हार साहब आवाज़ अचे पियो, अपडेट कजो हिन ख़बर जे हवाले सां कहिड़ा अपडेट्स ॾींदव अमी? ॾिसो सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल लगातार हिन ख़बर जे हवाले सां अपडेट ॾींदो रहे थो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध में लाडलनि कामोरनि ऐं ठेकेदारनि जे मख़सूस टोले जी गठ जोड़ ज़रिए पैकेजनि ऐं प्रोजेक्टनि जी हिकिड़ी जेका बाज़ार लॻाई वई आहे जंहिंजे नतीजे में मुक़ाबले जी रस्ता रोक करणु हाणे फैशन बणिजी वियो आहे। बिल्कुलु अहिड़ी रीति सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 883 स्कूलनि जी मरमत ऐं तामीर जे हिन तमामु वॾे अरबे रुपयनि जे कम में बि इहो साॻियो तरीक़ेकार अख़्तियार कयो वियो आहे जंहिं तहत हर ज़िले में 4 तालुकनि ते हिकिड़ो पैकेज ठाहे वॾनि ठेकेदारनि खे सहूलियत करे ॾिनी वई आहे। नतीजे में जेके नंढा ठेकेदार आहिनि उहे इन कम खां महरूम थी रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन हवाले सां इहो समूरो कमु डीजी कदीर अंसारी जे निगरानी में थियो आहे जेको जेतोणीकि 4 नवंबर ते मोकल ते वञी चुको आहे, ट्रेनिंग ते वञी चुको आहे, पर उन जे बावजूद बि हू पंहिंजे उहिदे ते वेठो आहे ऐं टेंडर जो सॼो कमु करे रहियो आहे। इन हवाले सां 8 नवंबर ते हिकु टेक्निकल ओपनिंग जो अमल थियो जंहिंजी सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन एक्सक्लूसिवली उहा वीडियो हथ कई आहे जेका असां स्क्रीन ते ॾेखारे रहिया आहियूं जंहिंमें कदीर अंसारी मौजूदु आहे जॾहिं त उनखे इन टाइम दौरान पंहिंजे प्रोफेशनल ट्रेनिंग वारे अमल में शामिल हुजणु खपंदो हो। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ही ताक़तवर ठेकेदारनि खे ख़ुशि करण लाइ कदीर अंसारी जी निगरानी में ही जेको प्रोजेक्ट ठाहियो वियो उन में सेप्रा जे रूल 13 जे उबतड़ रीग्रुपिंग करे यानी नंढा नंढा कम गॾु करे वॾा पैकेज ठाहिया विया ऐं वन विंडो कार्रवाई जो बंदोबस्तु कयो वियो। नंढा ठेकेदार इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि त इहो वन विंडो कार्रवाई जो मक़सदु वॾनि ताक़तवर ठेकेदारनि खे सहूलियत पैदा करे ॾियणु ऐं मोट में फ़ाइदा हासिल करणु आहे।
ठेकेदारनि जिन में लाड़काणे सां तालुक़ रखंदड़ सईद जतोई, रियाज़ लांगा ऐं नवाब शाह जे काबू खान जुड़े जे इन ज़्यादती ऐं नज़रअंदाज करण जी पॉलिसी ख़िलाफ़ जॾहिं अदालत जो दर खड़कायो त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 19 नवंबर ते अदालत स्टे ऑर्डर ॾिनो। जॾहिं बराबरी वारा मौक़ा पैदा करण बदिरां हिक टीखे हथी ॾींदड़ तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह विचोले तबिके जे नंढनि ठेकेदारनि खे चिलर चई चेड़ायो त ठेकेदारनि इन लफ़्ज़ इस्तेमालु करण ते ऐं इन पॉलिसी जे ख़िलाफ़ सख़्त रद्दअमल ॾिनो आहे ऐं 18 अक्टूबर ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा करण जो बि ऐलान कयो आहे। मां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नंढनि ठेकेदारनि सां जॾहिं सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल राब्तो कयो त उन्हनि छिरकाईंदड़ हक़ीक़तूं ॿुधायूं त हीअ जेके वॾा ठेकेदार आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ स्कीमूं मिलियूं, जंहिंमें सिड आहे, स्पायर आहे, सर्प आहे, ज्याका आहे, डीप आहे। इन्हनि में केतिरा ई कम रोलड़े जो शिकार आहिनि। उन्हनि असांखे कुझु तस्वीरूं ऐं सबूत बि ॾिना, जंहिंमें नौशर फिरोज़ में कुझु अणपूरियूं स्कीमूं नज़र अची रहियूं आहिनि। न रुगो इहो, पर हुननि इहो बि चयो त साॻे वक़्त ते सरकार जॾहिं असांखे हाई प्रायोरिटी प्रोग्राम तहत 4560 स्कूलनि जे मरम्मत ऐं तामीर जो कमु ॾिनो ऐं पोइ इलेक्शन खां अॻु में पोलिंग स्टेशन लाइ 12,000 स्कूल तयारु करण जो कमु ॾिनो त नंढनि ठेकेदारनि वक़्त ते उहो कमु पूरो करे ॾिनो। हुनजे बावजूदि उन्हनि खे नज़रअंदाज कयो वियो। ठीकु आहे, इज़हार साहब, वॾी महिरबानी।